जून 1999 जी हिकु राति सेंट रेमी ज़हनी अस्पताल में विंसेंट वैन गो पंहिंजे नंढड़े सादे कमरे में कैनवास ते रंग चिटियो। हू असल में नीदरलैंड्स जो रहवासी डच चित्रकार हो, पर पंहिंजी ज़िंदगीअ जा अहम साल फ्रांस में गुज़ारियाई, जिते संदसि फ़न खे नओं रंग ऐं शिद्दत मिली। संदसि दरीअ ॿाहिरां रुगो पत्थर जी दीवार हुई, पर स्टारी नाइट में हुन जेको आसमान रंगियो उहो ॾिसण मां न पर ज़हन मां पैदा थियो हो। वैन गो रुगो सुकून वारो आसमान न रंगियो, हुन हरकत रंगी। वॾा फेरा कैनवास ते वहंदा नज़र अचनि था, जिन जे अंदरि नंढा वकड़ घुमनि था ऐं आसमान खे जीअरो बणाइनि था। स्टारी नाइट मंज़र न हो, पर हिकु इतिराफ़ हो। घुमंदड़ आसमान संदसि ज़हन जी अफ़रा तफ़री हो। कारो सनो पर संदसि ख़ौफ़ हो। हेठि ख़ामोश ॻोठ उहा ज़िंदगी हुई जेका हू चाहींदो हो। 100 वरहनि खां पोइ साइंसदाननि हिन तस्वीर जो जाइज़ो वरितो। हुननि रोशनीअ जे नंढियुनि तब्दीलियुनि खे मापियो ऐं उन्हनि खे अहिड़ी हरकत मिली जेका बादलनि, दूहनि ऐं वहंदड़ पाणीअ में ॾिसिजे थी। वैंगो खे साइंस जी ॼाण त न हुई, पर संदसि हसासियत खेसि रोशनी ऐं हरकत वधीक शिद्दत सां महसूस कराईंदी हुई। संदसि ख़तनि में लिखियलु आहे त रंग ॾकंदा आहिनि, तारा धड़कंदा आहिनि ऐं रोशनी ज़हन ते हावी थी वेंदी आहे। आसमान में अफ़रा तफ़री बि आहे, पर साॻे वक़्तु तरतीब बि मौजूदु आहे। उहो ई अफ़रा तफ़री ऐं नज़म जो मेलाव स्टारी नाइट जो दिलि आहे। अॼु विंसेंट वैन गो खे दुनिया जे सभ खां वॾनि फ़नकारनि मां हिकु सम्झो वञे थो, पर जॾहिं असीं संदसि अज़ियत भरी ज़िंदगीअ जा वाक़िया ॿुधूं था, तॾहिं संदसि तस्वीरूं बि हैरान करे छॾनि थियूं। वैन गो सॼी ज़िंदगी ग़रीब रहियो। हुन तमामु थोरियूं तस्वीरूं विकिणियूं। हू घणो करे पंहिंजे नंढे भाउ थियो ते भाड़ींदो हो, जेको खेसि जज़्बाती ऐं माली सहारो ॾींदो रहियो। थियो खां सवाइ विंसेंट शायदि इंसान ऐं फ़नकार ॿिन्ही तौरु ज़िंदा न रही सघे हा। हिकु ॾींहुं सख़्त तकलीफ़ में हुन पंहिंजे कन जो हिकु हिसो कटे छॾियो ऐं हिकु औरत खे ॾेई छॾियो। हिन वाक़िए सॼे शहर खे हैरान ऐं परेशान करे छॾियो ऐं खेसि पागल सॾियो वियो। वक़्त सां गॾु संदसि ज़हनी हालत वधीक ख़राब थींदी वई। खेसि कावड़, दौरा ऐं वहम वधंदा विया। हिकु ॾुखे दौर खां पोइ हुन पाण खे फ्रांस जे सेंट पॉल ज़हनी अस्पताल में दाख़िल करायो। उहा जाइ अस्पताल खां वधीक जेल खाने जहिड़ी हुई। दरियूं लोही सलाखनि सां, दरवाज़नि ते ताला ऐं राति जो मरीज़नि जा गूंजंदड़ आवाज़। अस्पताल में विंसेंट खे शदीद असाबी खलल यानी ज़हनी ब्रेकडाउन थियो। हू सॼो ॾींहुं होश ऐं बेहोशीअ जे विच में रहियो। पर उन तकलीफ़ वारे वक़्त में हुन जो सभ खां वॾो फ़न पैदा थियो। रंग साज़ी उहा शइ हुई जेका हुनखे संभाले रखंदी हुई। उन्हनि महीननि में संदसि कमु शिद्दत अख़्तियार करे वियो। हू तेज़ीअ सां रंगींदो हो। ॼणु डपु हुजे त सुकून कंहिं बि वक़्तु ख़तमु थी वेंदो। स्टारी नाइट उन्हीअ तकड़ मां पैदा थियो। हिकु भेरे हिकु मरीज़ संदसि ब्रश चोरी करे वरिता। विंसेंट कुंड में वेठो ॾिठो वियो, ॾकंदड़ ऐं पाण सां सरगोशियूं कंदड़, पर उन हूंदे बि हू बार बार रंग करण लाइ मोटी ईंदो रहियो। सिर्फ़ 37 वरहनि जी उमिरि में विंसेंट पाण खे कणिक जे फसल में गोली हणी छॾी। हू 2 ॾींहंनि बाद गुज़ारे वियो। थियो बि कुझु महीननि बाद वफ़ात करे वियो। विंसेंट गुमनाम मरी वियो, पर अॼु हू हमेशह लाइ ज़िंदा आहे। छा दर्द ई वैन गो जे फ़न जी क़ीमत हुई?